ब्रेकिंग न्यूज़ आए नाज़रीन अवां सां शेयर कर रहे हैं। अमन इंसाफ जमहूरियत जे उसूलनि ते पार्टीअ खे मज़बूत करण जो अहद कयूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे, अमन सिर्फ़ तकरार जो ख़ात्मो न आहे पर इंसाफ, मुसावात ऐं इंसानी हक़नि जो एहतराम भी आहे। पीपी चेयरमैन वधीक चयो त गरियल क़ौमनि जे हिन साल जे आलमी अमन जे ॾिहाड़े जी थीम जी हिमायत कयां थो। पुरअमन मुआशरे जी तख़लीक़ लाइ हर सतह ते गरियल एहतराम ऐं हमदर्दी खे हथी ॾियणु ज़रूरी आहे। पाकिस्तान अमन खे हासिल करण लाइ केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु आहे त पीपल्स पार्टी हमेशह अमन मुफ़ाहमत जे अलम बरदार रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आलमी अमन ॾिहाड़े जे हवाले सां पैगाम साम्हूं आयो आहे, जंहिंमें उनजो चवणु आहे त अमन इंसाफ जमहूरियत जे उसूलनि ते पार्टीअ खे मज़बूत करण जो अहद कयूं था। अमन सिर्फ़ तकरार ख़त्म करण जो नालो न आहे पर इंसाफ, मुसावात ऐं इंसानी हक़नि जो एहतराम भी आहे। गॾियल क़ौमनि जे हिन साल जे आलमी अमन ॾिहाड़े जी थीम जी हिमायत कयां थो। पुरअमन मुआशरे जे तख़लीक़ खे हर सतह ते गॾियल एहतराम ऐं हमदर्दी खे हथी ॾियणु ज़रूरी आहे।